अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, जी तो मां वरी एक दफ़ो ॿीहर चैनल मुश्ताक परदेसी ते हाज़िर थी रहियो आहियां। फ़कीर मारूफ़ सोलंकी। अॻु में तव्हां वटि काफ़ी वीडियो आइडियो में मूं तव्हां ताईं टास्क मोकिले चुको आहियां। सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं, सुठियूं सुठियूं कहाणियूं, सुठियूं नसीहतूं। अॼु हीअ ॻाल्हि अॻु में आइडियो में मोकिलियल अॼु वीडियो में तव्हां ताईं पहुचाए रहियो आहियां त जीअं रूबरा ॾिसो बि ऐं ॿुधो बि त तव्हांखे ख़बर पए त हीउ वाक़ई फ़क़ीर आहे ऐं सचखोर ऐं सचावर आहे। हीअ जेका मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए रहियो आहियां हिकु ग़रीबत जे हिसाब सां ॿुधाए रहियो आहियां। ऐं ग़रीब ऐं सखी, ग़रीबत में जेकॾहिं सखावत माण्हू को ग़रीब करे थो त उनजो वरी फ़ाइदो ऐं उन जूं ॻाल्हियूं ऐं वरी उनजा तव्हां ॾिसो त केतिरो उनखे रब करीम महिरबानी थो थिए ऐं केॾो नवाज़े थो सखीअ जे हिसाब सां। हिकिड़ो ग़रीब शख़्स हुयो, अॻु में मज़दूरियूं कंदा माण्हू 8 आना 4 आना 2 आना 10 पैसा। मुंहिंजा भाउ अॼोकियूं ॻाल्हियूं न अथव, अॻे दौर जूं टकनि पैसनि जूं ॻाल्हियूं अथव जेके वॾड़ा असांजा कंदा ऐं ॿुधाईंदा हुआ। मां उहे तव्हां ताईं पहुचाए रहियो आहियां जेके असुली अकुल वारियूं ॻाल्हियूं आहिनि। अॻु में अकुल जेको हुयो घणो हुयो, दिमाग़ु थोरो हुयो। 2GB मेमरी दिमाग़ में हुई त वॾो कमु कंदी। हींअर 4GB 8GB 16GB थी विया। सॼो कमु साइंस जो कंप्यूटर जो आहे। कुझु दिमाग़ पंहिंजे खां पोइ कमु वठो, दिमाग़ ते बि हलो। पोइ हू ग़रीब मिसकिन वेचारो हुयो, हिकिड़ी माउ हुअसि, ॿियो पाण हुयो, पीउ हुनजो गुज़ारे वियो। पोइ थोरो कमाइण जहिड़ो थियो त ईंदो हो कमाइण, त 8 आना तारीख़ कमाए ईंदो हो। पोइ उन मूं छा कंदो हो, 4 आना पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कंदो हो। 4 आना अमड़ खे चवंदो हो त मां पाड़े में वञा थो, को ॾिसां मथां को ग़रीब वेचारो मिसकिन हुजे, कंहिं भाउ न ॿारी हुजे, बुख ते वेठो हुजे, को बीमार हुजे, कंहिंखे तकलीफ़ हुजे, हीअ 4 आना मां अलाह जे राह में उॾाए ॾेई थो अचां। अमड़ हिनखे चयो आहे भाउ हाणे 8 आना कमाए 4 आना पेट गुज़रदा कयूं, 4 आना तूं पाड़े में ॾियण तूं वञी त उहो कर जो सुभाणे मींहं वसंदे का कमु अचे। हो तौंकली हो, अलाह ते हुनजो अक़ीदो हुयो, अलाह ते रखी अमड़ खे चई अमड़ ॾींदो रब करीम जेको पालण हार आहे ॾेई न पचारे। हुन खां को पुछण वारो कोन्हे, पंहिंजे गंज मूं ॾींदो। तूं सब्र कर, मां ग़रीबनि गुरबनि जी मदद कंदो रहंदुसि। ग़रीब त असां बि आहियूं, अलाह ॾियण वारो अलाह ॾींदो। अदा हो पंहिंजे सखावत ते रोज़ु ईअं कंदो रहंदो हो। 4 आना पाड़े में ॾेई ईंदो हो, 4 आना पाण खाईंदा। हिकिड़ो ॾींहुं मुंहिंजा भाउ अहिड़ो कमु थियो जो हे वीचारो बीमार थी पियो। हिनखे रुपयो बि हिकिड़ो घर में कोन हो। अमड़ चयसि ॾिठई अॼु जेकॾहिं तूं इहे 8 आना 4 आना 2 आना तूं रखंदो अची हा त कोन 5 रुपया पंहिंजा हुजनि हा, तूं डॉक्टर ॾे वञी हा, दवा बवा वठी आ, जाण हींअर तोखे केरु पैसा ॾींदो। हीउ ॻोठी ग़रीब आहे, जेको ॻोठारनि खे तूं वञी 4 आना ॾेई ईंदे। जेकॾहिं को हिकिड़ो ॿ अमीर आहे त उन्हनि में इहो किसास कोन्हे त हीउ ग़रीब आहे, बुख ते वेठो आहे, हीउ बीमार आहे, हिनजी मां मदद कयां। अञा मुंहिंजा पुट तो में इहो बि के किसास आहे, हुननि में इहो बि कोन्हे को। अदा हो अलाह ते रखी तौंकल करे अमड़ खे अची अमड़ अॼु किथों का पट सट करे 2 डगरियूं मानीअ जूं मूंखे पचाए ॾे, अटो वठी अचो पाड़े मूं, ऐं कपिड़ा मूंखे जेको आहे सो पाराए। अदा इहे सादड़ा लटा मानड़ी डगरी खाई हे निकिरी पियो। चई काॾे थो वञी? चई अमड़ हाणे दुआ कजांइ, मां वञा थो रब पाक सां मिलण। हे ॻोठ खां निकितो, हिकिड़ो वाह उतां टपे पियो। हिकिड़ी ॿेर जो वण हुयो जंहिंजो हिकिड़ो पासो सुको हुयो, हिकिड़ो पासो साओ। त ॿेर हिन खां पुछो, अॻु में ना वण जानवर पखी पुखण सभु ॻाल्हाईंदा हुआ अॻे दौर में। हे उन खां पोइ अलाह जा हुकुम जो थिया त हर कंहिंखे पंहिंजे हिसाब सां उन हिसाब सां ॿोली सेखारे छॾी ऐं हुननि खे उहा ॿोली ॾिनई जेका असांखे ज़बान ॾिनई। ज़बान त जानवरनि खे बि आहे पर हुननि जो ॻाल्हाइणु बंदि कई। अदा ॿेर हिनखे चयो त मुंहिंजो न्यापो अथई। चई कर न्यापो। जी न्यापो इहो अथई त रब पाक खे चइजांइ त मुंहिंजो जेको बंद वारो पासो सुकी वारो आहे, तो साओ नथो थिए, जेको पाणी वारो आहे साओ आहे, इहो छा आहे? अदा इहो न्यापो अथई, मूंखे इहा वापसि मूंखे मोट ॾिजांइ। चई ठीकु आहे, मां वञा थो। ॿेर जो वणु जेको हुयो औरत हुई, माई थींदी आहे, मर्द न थींदो आहे। जीअं नर मादियूं थींदियूं आहिनि, माई। अदा हलंदो हुयो, मंज़िलूं मारींदो हुयो। वरी उतां हिकिड़ो वञे त मुल्क सॼो वाह जो गुल गुलाब, बाग़ बाग़ीचा, रौनक लॻी पिया। हिकिड़े पासे आबादी आहे, हिकिड़े पासे तलाव आहिनि। घोड़ो आहे सो अहिड़ो सघो आहे जो कंधो ऐं पुठो हुन जो सफ़ा गॼो पियो हुजे, जेको माण्हू ॾिसे पियो त हुन खां डिॼे भॼी पियो वञे। हकल करे घोड़े हिन खां पुछो त केरु काॾे थो वञी? जी मां ग़रीब मिसकिन आहियां, मां वञा थो रब पाक सां मिलण।
जी अदा ग़रीब मिसकिन हाणे जेकॾहिं रब पाक सां मिलण तूं वञी त रब पाक खे मुंहिंजो न्यापो ॾिजांइ, पोइ वापसीअ में वरी मूंखे इहा महिरबानी करे वर्दी ॾिजांइ। अदा हिन चयो त साईं ठीकु आहे ॿुधाए। घोड़े चयसि रब पाक खे चइजांइ त मां चरी चरी थुलो मतारो थी वियो आहियां, सुॼी दड़ो थी वियो आहियां, मूंखे जेको माण्हू ॾिसे थो त ड्रिजे थो, त मूंखे को हुकुम कंहिंजो थींदो सुवारीअ करण जो या कोन थींदो, या मां कंहिंजो थींदुसि या थींदुसि कोन, सॼी उमिरि मां ईअं निधन कोन हूंदुसि। अदा इहो अथई न्यापो मुंहिंजो वञी ॾिजांइ। अची अदा ठीकु आहे, हे उतां वाईंदो हलंदो मर्दो मारंदो हिकिड़ी बादशाहीअ में वञी पातो। हिन खे राति पइजी वई उते बादशाह जो वज़ीर खे चयल हो त हिते को बि माण्हू रहे करे त पहिरीं मूं वटि पेश कजांइसि, मां हुन सां हाल हवाली थियां, पोइ जेकॾहिं रहण जहिड़ो हूंदो त रहाजांइसि, जेकॾहिं रहण जहिड़ो न आहे त हुनखे वापसि कढी छॾिजांइ बंगले खां ॿाहिरि। हा जी हा। हे बि वीचारो मर्दलू मारे बुखुनि जो मारियल थकायल टुटायल उन्हनि जो मारियल वञी पातो बंगले में, वज़ीर सां हाली हवाली थियो। वज़ीर हिन खे वठी वियो बादशाह वटि, बादशाह वटि वञी पेश कई। बादशाह सलामत हिन खां पुछो जी मां ग़रीब मिसकिन आहियां, बादशाह सलामत, मां 8 आना कमाईंदो हुउसि, 4 आना ग़रीबनि खे ॾींदो हुउसि, 4 आना असां पेट ठातींदासीं, मां बीमार थी पियुसि, मूंखे रुपयो कोन हो दवा करण लाइ। पोइ मूं अमर खे चयो त हाणे मूंखे दुआ कजांइ, मां जो हेतिरो रब पाक जे दरबार में ॾींदो आयो आहियां त अॼु ॾिसां त रब पाक मूंखे छा थो ॾिए, मां वञा थो पियो ओॾे। बादशाह सलामत, रातिड़ी मां तो वटि रहंदुसि, सुबुह जो मां वेंदुमि, हलियो इहा मुंहिंजो अर्ज़ु आहे, महिरबानी कयो। जी पोइ हाणे हिकिड़ो कमु करे, मुंहिंजो बि न्यापो अथई भला उहो खई वञो रब पाक खे ॾिजांइ, पोइ वापसी में ॿुधाइजांइ राति मां तोखे रहां थो। चई साईं न्यापो ॾियो। चई रब पाक खे चइजांइ त मां राति जो जंहिं महिल निंड थो कयां त मूंखे निंड में पादर था बूथ में लॻनि, छो था लॻनि, इहो महिरबानी करे इन जो जवाबु पुछी हितां वरी वापसी में जेको आहे अची थींदो पोइ वञाइं जो। चई साईं ठीकु आहे हाज़ुर। वज़ीर खे चई वज़ीर हिन जी एतिरी ख़िदमत करे, जेतिरो बि खाए हिनखे तड़ फुलियल कराए, ॾाढा हंध बिस्तरा भला ॾेई हिनखे ऐं सुठे नमूने सां हिनखे खाराए पीआरे ऐं हिनखे आराम कराए, थकल टुटल आहे अदा ॾाढो तड़ फुलियल करे हो राति जो वज़ीरनि खे बादशाह जो हुकुम, ॾाढा हिनखे ताम भला खाराए पीआरे, हंध बिस्तरा सुठा ॾेई हिनखे सुम्हारियूं। सुबुह थियो खेर जो, राति जा 4 पर गुज़री विया। अदा हे उतां बादशाह को मोकिलाए रवानो थियो, हलंदो वियो मर्दलू मारींदो, हावरे ठहे त हावरे कराए बाबत कार अलाह वारा अलाह जे दरबार में पातो वञे। उते वञी पेश थियो। हुनजा जेके ॿार हारस हुया, चौकीदार हुया, उन्हनि हिन खां पुछो केरी जी बाबा मां रब पाक सां मिलंदुसि, तूं किथां आहीं? चई साईं मां परे खां आयो आहियां, मां हीअं कमु कंदो हुउसि। हुननि चयो बाबा तूं हिते बि, असां पहिरीं जेको आहे सो पैगाम तुंहिंजो पहुचायूं। अदा हो अंदरि वियो, वञी रब पाक सां ॻाल्हि कई। रब पाक चयो बाबा इहो ग़रीब मिसकिन आहे, मूंखे ख़बर आहे इन जी, इनखे हिकदमि मूं वटि पेश कर। हू वियो, वञी दरबार में हाज़ुर थियो, वञी हुनखे अर्ज़ु कयई। चई बाबा मूंखे ख़बर आहे तूं वञ, बसि रंगिजी वञ, बसि तोखे मूं सभु कुझु ॾेई छॾियो, बसि तूं हाणे वञ। हिन दिलि में ख़्यालु कयो त मूंखे न कुझु ॿुधाई न कुझु ॾिनई, बसि रुॻो ईअं मूंखे चई त वञ, तोखे मूं सभु कुझु ॾेई छॾियो। हे बि सोचणु लॻो, ओ ग़रीब मिसकिन, मां तोखे जॾहिं चयो हुकुम कयो त बाबा तूं वञ, तोखे मूं सभु कुझु ॾेई छॾियो न, छो बीठो आहीं? चई साईं मूंखे 3 न्यापा आहिनि, उहे मुंहिंजा ॿुध, इहो भार आहे मुंहिंजे मथां, इहो मां हल्को कयां, पोइ वञा थो उन जी वर्दी ॾिजो, वापसीअ में मूंखां वरी उहे पुछंदा। चई ॿुधाए। चई साईं मां आयुसि पे ॻोठूं, हिकिड़ो वाह मां टपियुसि, पहिरें मूंखे ॿेर मिली, उन मूंखे चयो त काॾे थो वञी, मूं हुनखे हक़ीक़त ॿुधाई, रब पाक सां मिलणु थो चाहियां। चई पुछजांइ रब पाक खां, मुंहिंजो हिकिड़ो पासो साओ आहे, हिकिड़ो सुको आहे, छो? चई त ॿेर खे वञी चइजांइ त जेको पाणी वारो पासो अथई तुंहिंजो सही आहे, जेको हेॾो सुकी वारो पासो आहे, इन हेठां तोखे देगियूं दुनिया जूं भलियूं, हीरा जवाहर मोती इहे खोटाए ऐं कढाईंदीअ त साई रहंदीअ, न त इहा सॼी उमिरि तूं ईअं हूंदीअ। ॿियो न? चई साईं ॿियो न्यापो आहे त घोड़ो आहे हिकिड़ो वॾो थुलो मतारो, सुॼी पुठी ऐं कंधु हुनजो हिकु थी वियो आहे, जेको माण्हू थो थिए हुन खां ड्रिजे थो ऐं पासो थो करे। हुन मूंखे चयो त रब पाक खां पुछजांइ त को मुंहिंजी मालिकी कंदो केरु, जा मां सॼी उमिरि ईअं हूंदुसि निधण खां। चई हुनखे चइजांइ त बसि तूं चई हवाले थिए। की हा जी हा। ठीकु आहे। चई साईं 3 न्यापो इहो आहे त बादशाह सलामत वटि मां राति रही, जेका सुबुह जो मां तव्हां वटि पातुसि, उन मूंखे चयो त रब पाक खां पुछजांइ त जेका राति जो मां
निंड थो कयां त मूंखे बूथ में ऐं निल में पादर था लॻनि, इहो छा आहे? जी बादशाह सलाम खे चइजांइ त जेका घर में जुवान जमाड़ी धीउ विहारी वेठो आहीं, इहा पढ़ाए त तोथो मोचड़ा माफ़ थींदा। हा जी बाबा हाणे तूं वञ। चई साईं मां वञा थो। हे हली पियो। हाणे सोचींदो अचे पियो न्यापा त हिनखे मिलिया, पर इहा हिनखे ख़बर कान हुई त मां बादशाह कीअं थींदुसि ऐं मिल्कियत मूंखे कीअं ॾींदी। अदा रब करीम ॾियण वारो आहे। सखीअ जो दर कॾहिं बि न आहे बंदि थींदो। मूसी सदाईं धिकनि थाबनि में हूंदो। हू अठियाने चयाने कमाइण वारो अठाणा चाराणा ॾींदो हो त हुनखे महिनत जो फल। हीअ अकुल जूं ॻाल्हियूं अथव। हीअ जेका मां ॻाल्हि ॿुधायांव थो, महिरबानी करे तवजह सां हिन ॻाल्हि खे सोचिजो सम्झिजो त छा थो रंग हिनखे लॻे। अदा वापसीअ में शुरू थियो, हूअं वञे पियो हेॾो वापसीअ में शुरू थियो, आयो हिकिड़े बादशाह वटि। उन ई बादशाह वटि सलाम वालेकुम वालेकुम सलाम बादशाह जे दरबार में हाज़िर थियो। बादशाह पुछियुसि ॾे हाल। जी साईं मां तुंहिंजो अर्ज़ु कयो रब पाक खे, रब पाक मूंखे चयो त तुंहिंजे घर चइजांइसि त जेका घर में जुवान जमाड़ी धीउ विहारी वेठो आहीं, इहा अॼु जो अॼु पढ़ाए त तोतो मोचड़ा माफ़ थींदा। बादशाह सलामत अजब में पइजी वियो, हैरान थियो, दिलि में ख़्यालु कयई त यार हाणे न्यापो बि मूं हिनखे ॾिनो, हाणे हीउ ग़रीब मिसकीन आहे, हाणे ॾिनो बि हिनखे न्यापो मां, हाणे छो न या न्याणी बि हिनखे ॾियां। अदा बादशाह सलामत हुनखे पंहिंजी धीउ लाॾे धाम धूमनि लाॾनि कुॾनि सां पढ़ाए ॾाढो हीरा जवाहर कुझु ॾिनईसि, भलो घोड़ो बि ॾिनईसि। अदा उतां जेको आहे उहो रवानो थियो। बादशाह ॾाढी सुकून सां निंड पियो करे, हलंदो आयो मंज़िलूं मारींदो आयो। वरी उन घोड़े वारी जाइ ते पहुतो। घोड़े सुञातो त आओ ॿेली हे साॻियो आहे। हितां हिकिड़ो पियो वियो, हींअर ॻंढियूं अथसि टिकण ते। ऐं हीउ जेको आहे वरी हिन खां गॾु माई आहे। घोड़े पुछियुसि ॾे हाल अहिवाल, हितां अकेलो वेह, वरी हे ॻंढियूं टिकण ते अथई, वरी हीअ माई अथई, हीअ छा ॻाल्हि आहे? जी हीअ ॻाल्हि हीअं आहे, बादशाह न्यापो मूंखे ॾिनो, हीअ बादशाह ज़ाती आहे, मूंखे बादशाह पंहिंजी धीउ ॾिनी आहे, मूंखे पढ़ाए अथई, हीरा जवाहर आहिनि ऐं इहो मूंखे ॾिनो अथई। हाणे मां वञा थो पंहिंजे ॻोठ। ऐं तुंहिंजे बारे में मूं चयोमांसि, हुन मूंखे चयो त जेको ग़रीब सम्झी ऐं जंहिं ते तुंहिंजी दिलि चए रह मुखाई उनजे पुठियां लॻी पइजांइ। पोइ हिन चयोसि तूं खां वधीक वरी ॿियो कहिड़ो ग़रीब आहे? बाबा मां बि तुंहिंजे हवाले तुंहिंजे इहो पैगाम ॾिनो आहे त बसि विझो संझ मूं ते चढ़। अदा घोड़ो हिनखे रस्ते में मिलियो। इहो हुनखे पंहिंजे सखावत जो फल पियो मिले। रब करीम रुॻो इशारा करे छॾिया हुननि खे। इहो न्यापनि ते कमु ॾिस केॾो हुनखे किरोड़ ऐं अरबपति बादशाही ॾींदो पियो अचे। अदा घोड़े जे मथां लांग वराए ऐं बिस्मिल्लाह करे ॿई ज़ाल मुड़ुस चढ़ी ॻंढड़ियूं रखी ऐं वेही रहिया। ठका जूं हलंदा आया, मंज़िलूं मारींदा अचे। उन पुल ते पहुता जिथे ॿेड़ी उठों जो टपियो त हुन ॿेड़ हकल कयसि, ओ दा घोड़े वारा। हुन सुञातो त हे साॻियो आहे। पुछीसि हे रंग भला कीअं, ॾे हाल अहिवाल, हितां वेह पे, हीरा हाल कयूं, सफ़ा सफ़ा ॾुबड़ो लॻो वेह पे, ओॾो ॿ कंदो ऐं सफ़ा ताज़ू तवानूं, हे घोड़ा, हीअ माई, हे ॻंढियूं, हे छा आहे? हुन चयोसि दादी मां हीअं न्यापो खणी वियो हुउसि बादशाह वटि, जीअं तुंहिंजो न्यापो हुयो। उन न्यापनि मूं बादशाह मूंखे पंहिंजी हीअ धीउ ॾिनी आहे, हीरा जवाहर मिल्कियत ॾिनी अथई। वरी हीउ घोड़ो हुयो, इहो घोड़े खे बि हुकुम थियो। घोड़े चयो त मां तुंहिंजो आहियां, तूं मुंहिंजो मालिक आहीं, तूं मूं ते सुवारी कर। हिन जे न्यापे मूं हीउ घोड़ो मूंखे मिलियो आहे ऐं वरी हाणे आख़िरी न्यापो तुंहिंजो आहे। ऐं तुंहिंजे नाले मूं चयोमांसि मूंखे चई त इन खे पाणी वारो पासो सही आहे, जेको सुकी वारो पासो अथसि, इन तुंहिंजे हेठों देगियूं दुनिया जूं भलियूं हीरा जवाहर। त हाणे जेकॾहिं इहे तोते महिरबानी थियनि त पोइ मां बि तोते महिरबानी थी कयां। हाणे तूं ई बसि जेको आहे कोॾारियूं खणी आ, चंजूर खणी आ, खोटाई करे इहे देगियूं दुनिया जूं बि तूं खणी वञ, हीरा जवाहर बि तूं खणी वञ। चई हाणे ठीकु आहे, मां वञा घर, हिन घर वारीअ खे बि छॾे अचां घर, कोॾारियूं ऐं ॿोरियूं बि खणी अचां त मां जेको आहे खोटे ऐं हितां देगियूं दुनिया जूं बि कढां, हीरा जवाहर बि खणां। पोइ जेके खणी सघियुसि हे वियो घर। मां जो हिनखे ॾिठो त मां अजब में पइजी अबा ॾे हाल अहिवाल, हे छा आहे? जीअं मां बसि इहो तुंहिंजे दुआउनि सां जेके मां चाराना ॾींदो हुउसि राहे मोला जे पाड़े पतीअ में, मां माण्हुनि जी मदद कंदो, अॼु हे उनजो फल मूंखे मिलियो अथई जेको तूं झलींदी आहे मूंखे। रब करीम आहे, ॾियण वारो आहे। जेकॾहिं महिरबानी थिए थो त पोइ हुनजे अॻियां का देरि कान्हे का, ऐं का ख़बर कान पवंदी आहे त केॾांहुं ॾींदो, किथां ॾींदो, कीअं ॾींदो, उहा त मालिक खे ख़बर आहे। पर तूं कंदो रहो सखावत, हर कंहिं माण्हूअ जी मदद कंदो रह। हाणे हीअ तुंहिंजी नुंहुं अथई, बादशाह जी धीउ आहे, बादशाह ज़ाती आहे, हीउ भलो घोड़ो आहे, हीउ हीरा जवाहर अथई। हाणे मां मानी पोइ थो खवां, अञा हाली हवाली तोसां पोइ थींदुसि।
अञा पोइते हिकिड़ी मिल्कियत आहे उहा मां खणी अचां घोड़े ते। हिन ॿोरियूं बि खयूं, अदा कोडर बि खईं, अचे खोटराई शुरू कई, खोटरे हुन में जेके बि हीरा जवाहर दुनिया जूं ॿोरियूं भॼई भरे, कुझु खईं कुझु बची पियूं, उते कढी फिटी कई त भला जेके ग़रीब गुरबा हूंदा खणी वेंदा। हे घोड़े ते खुर्जनियूं बि भॼई, ॿोरियूं भरे बि मथां रखी पाण बि चढ़ी अचे घर पहुतो। मां सां अची मिलियो, ॾाढा हिन बंगुला धंगुला हणाया, ॾाढियूं हिन गाॾियूं ॿाॾियूं पंहिंजा राज भाग जेको आहे गॾु करे राज आवाम उन्हनि में खेर खेरिया थियूं, उन्हनि खे लंगर न्याज़, उन्हनि खे पैसा थोरा घणा ॾियणु, ग़रीबनि गुरबनि जी मदद करणु। सो इहो जेको टाफ़िको हुअ ग़रीब मां अमीर, अदा महिरबानी करे कंहिंजो किसास कयो। मां वरी चवां थो ख़ुदा जे वास्ते, हीअ दुनिया भाऊ हथनि जी मर आहे, हेॾो आहे हेॾो आई हेॾे वेंदी, आख़िरी माॻु असांजो अथव मिटी। हिते उधार आहियूं, 5 ॾींहं 4 ॾींहं अॻे पोइ मरणो आहे, रहंदो केर बि कोन। उहो कमु कयो माण्हुनि साण, उहा भलाई कयो जेका तव्हांखे अॻिते कमु अचे, जेका तव्हांखे अॻिते बचाए। मिटीअ जा ठहियल ऐं मिटीअ में हली पवंदासीं। हिते जेका फ़िक्रत आहे, सीट आहे, आकड़ आहे, इहा अजायो आहे। हर कंहिं माण्हूअ सां हमदर्द माण्हू थिए, ॾुख सूर में भाङे भायार थिए, उन्हनि जी मदद करणु खपे। जेकॾहिं उनखे ग़रीब हो वीचारो अलाह जे तोंकल ते हलियो ऐं सखी थी वियो त हुनखे रब करीम ॾिसो वियो मंज़िलूं माणे त मंज़िलूं माणण जो केतिरो हुनखे फल मिलियो। महिरबानी करे हीअ ॻाल्हि मुंहिंजी अॻु में ITM हाणे VTM मोकिली तमामु रूबरा ॾिसो, ऐं इन जी मोट मूंखे सुठी ॾिजो। मूंखे इंतज़ारु रहंदो, छो त इहे ॻाल्हियूं जेके मां तव्हां ताईं मोकिले रहियो आहियां अॻे दौर जूं आहिनि, हिन दौर जूं न अथव। अॻे दौर जूं आहिनि, किन खे ॿुधलियूं हूंदियूं, किन खे अकुल वारा वॾा माण्हू हूंदा, उहे ख़बर वार हूंदा त उहे बिल्कुलु 100% मूंखे येस कंदा। ऐं जेके अॼोका नौजवान हो वरी ही ॻाल्हियूं तव्हांखे नसीहतूं आहिनि, इन नसीहतुनि मां पिरायो, सखी बणिजी वञो, मुहबती बणिजी वञो, हमदर्दी बणिजी वञो। भली खाओ बि चोरियो बि ऐं सभु कयो, पर यार वैसा मुहबती थियो, कंहिं ग़रीब गुरबे जो ख़्यालु रखो। इहा मिल्कियत जेकॾहिं वॾेरो ई अमीर ई तोखे रब करीम ॾिनी आहे त कंहिं ग़रीब गुरबे खे हमदर्द कंदे, हुनखे सहारो ॾींदे, हिकु दफ़ो त तोखे रब तोखे 10 दफ़ा मदद कंदो, तोखे 10 दफ़ा तोखे सहारो ॾींदो, आराम मां मुश्किलातुनि मां बचाईंदो। ऐं हीउ जेको चैनल मुश्ताक परदेसीअ जो आहे, महिरबानी करे सब्सक्राइब करे पंहिंजे दोस्तनि ताईं, देश परदेस में जेके बि अथव तव्हां उन्हनि ताईं पहुचायो। वरी उन्हनि खे चओ त उहे वरी पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचाइनि, त जीअं मूंखे मोट सुठी मिले। जे मूंखे अॻु में बि सुठी मोट मिली आहे, मां ॾाढो ख़ुशि आहियां तव्हां दोस्तनि जो, तव्हां भाउनि जो शुक्रगुज़ार आहियां। रब साईं तव्हांखे ख़ुशि कंदो मदीने वारो। जेकॾहिं हीअ बि ॿुधी ऐं तव्हां मूंखे मोट हिन जी सुठी ॾींदव ऐं अहमियत ॾींदव त इनशाला वरी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अञा पोइते, उहे वरी मां तव्हां ताईं हफ़्ते खनि खां पोइ मां तव्हां ताईं मोकिलींदुसि सुठियूं ॻाल्हियूं। वरी बि हिन मुश्ताक परदेसी चैनल खे सब्सक्राइब करे पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचाईंदा। मां तव्हांखे मिर्थ थो कयां त महिरबानी कयो ऐं मूंखे अहमियत ॾियो ऐं मूंखे मोट सुठी ॾींदव त मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी। मुंहिंजी हींअर तव्हांजे साम्हूं आहियां, मां जेकॾहिं मोट ॾींदव त मां तव्हांजो शुक्रिया अदा कंदुसि, मुंहिंजी ज़िंदगी वधंदई। जेकॾहिं मोट सुठी न ॾींदव त मां रहंदो परेशान थींदो रहंदो, घंटनि में ॻणंदो, वरी मुंहिंजी 5 साल उमिरि खुटंदी। अस्सलाम वालेकुम, महिरबानी तव्हां दोस्तनि जी।